मीरपुर बठरो जे वाहन शाखन जी पोछड़ी में पानी न अचण जे करे वक्त सिर साड़ियल फसल पखिजी न सघियो आहे। ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। पाणी न हलण करे केतिराई ख़ानदान लॾ पलाण करण ते मजबूर बणियल आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था ग़रीबो चांडियो जी रिपोर्ट। बिल्कुल असां हिन वक्त मौजूद आहियूं मीरपुर बठरो लॻे जाफराबाद जी पोछड़ी ते मौजूद आहियूं, जिते ही जेके आबादगारनि जी सरापा एहतियात करण लाइ अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। असांजी जाफराबाद जी बिल्कुलु हालत ख़राबु आहे। ॾीजारा किन पोखियार मिसकिन के खाली वेठा आहिनि। माल पीअण जो बि एतिरो पाणी न आहे पहुतो। जेके असांजा इष्टा दारोगा जेके बि अमिलो आहिनि, को बि सरज़मीन नथो अचे, नथो ॾिसे, नथो असांजी पॉल्यूशन ॾिसे त असांजी पॉल्यूशन छा आहे। हर ऑफिसर पंहिंजे घर वेठो आहे, का बि हिते जी मालिकी केरु नथो करे। असीं हिन साफ़ियुनि जा शुक्रगुज़ार था करियूं जेको हिन में तकलीफ़ करे कंडनि में असां वटि अचनि था, असांजी मालिकी कनि था। को बि अमलदार, को सियासी, को वॾेरो असांजी का बि मालिकी नथो करे। असीं अर्ज़ु था करियूं मथियनि अमलदारनि खे त असां हिते अची इज़त करे हिन मुल्क जी पॉल्यूशन ॾिसी पाणी असांखे ॾिनो वञे। असांजे बच्चनि जो रोज़गार आहे, असांजे बच्चनि जो गुज़ारो आहे। साईं वस वारनि खे गुज़ारिश आहे त असां वटि हिते जाफराबाद ते बिल्कुलु पाणी न आहे। असांखे पाणी ॾियो। असांजा बेजारा सुकी तबाह थी विया आहिनि ऐं आपाशी अमलदार जेके आहिनि उहे को बि हाज़िरी कोन्हे। असां हिन सीज़न ताईं कंहिंखे ॾिठो बि न आहे। हिकिड़ो दारो हिकिड़ो दफ़ो चकर ते आयो, वरी उहो बि असां हाणे वरी कॾहिं न ॾिठो आहे। अगस्त जो महीनो पूरो थियण वारो आहे, उनजे बावजूदि अञा ताईं असांखे पाणी जो ढुक न मिली सघियो आहे ऐं असांजा बेजारा सुकी रहिया आहिनि। असांजा माल जेके आहिनि से उन्हनि मरी रहिया आहिनि। असांजूं ज़मीनूं इहे जेके आहिनि गैराबाद पियूं आहिनि। असांजा लखें रुपयनि जा बेजारा जेके सड़ी रहिया आहिनि ऐं असां इरिगेशन ऑफिसरनि खे अपील था करियूं त असांखे 2-3 ॾींहंनि जे अंदरि में महिरबानी पाणी कराए ॾिनो वञे। असांखे पाणी ॾिनो वञे। असांजे हिते ॾिसो हीउ मुल्क सॼो वैरान लॻो पियो आहे, पाणी नथो ॾिनो वञे। ऐं ॿी सूरत में जेकॾहिं हाणे असांखे पाणी न पूरो करे ॾींदासीं, पोले या फुड़ा बंदि कंदासीं, पोइ ऑफिसर हिते ईंदा, उन सां असां ॻाल्हाईंदासीं त छो असांखे पाणी नथो वञे। ऐं पोलीअ जो असांखे वॾो लाचार आहे, हिकिड़ो ॿार न रहे, कतरा पीए, हीअं करे हूं करे। ऐं हींअर असांजे जहिड़े कम आहे छो नथा आहियूं अचो ऐं अचो ॾिसो सूरत हाल छा हीअ आहे। जेको ग़रीब कीअं पिया वक़्तु गुज़ारनि, कीअं पिया हलनि, कीअं पिया खाइनि, कीअं पिया पीअनि। हाणे पाणी कोन्हे आई, पोइ जाफरा जी पोछड़ आबाद कोन्हे आई। ऑफिसरनि खे असां इलाही चयो आहे, खांटी जेका थी आहे त अध में रुगो छिल करे कर हिकिड़ी मिटी कढी आहे, 2-3 आरतियूं छॾे वियल आहिनि। असां वटि पाणी अचे ई कोन। उहो पंहिंजी बिलनि जी पूरी करे छॾूं। असां वटि पाणी कोन्हे, उनजो को इंसाफ़ वारो को आहे कोन जेको सरज़मीन ॾिसी थी इंसाफ़ असां था करे। को DC या AC जे जंहिं पोली जा फुड़ियारा बंदि करियूं त माना सैदनि सूधी AC सूधी सभिनि जी ताऊं घोड़ाऊं आहिनि, पर हिते घोड़ाऊं कोन कनि था। असां सां हेॾो ज़ुल्म आहे। जेको आबादी कोन्हे, इहा असीं परियाबान ते वेठा आहियूं, उहो उनखे कोन्हे ख़बर त छा आहे इन सां कहिड़ो पियो वहे वापरे। पाणी सफ़ा ॿुट कोन्हे, असांजा बेजारा सड़ी विया ऐं असां लाइ इंतिहाई परेशानी जो माहौल आहे। ऐं महिरबानी करे जेको तो पाणी वधायो, जेकॾहिं न त पोइ असीं को बि जेको एहतिजाज कंदासीं या कुझु बि कंदासीं, पोइ ज़िम्मेवार गवर्नमेंट पाण रहंदी। असांखे पहिरीं त खपे पाणी, जेको असां वटि कोन्हे आई। असीं तबाह थी रहिया आहियूं, लॾ पलाइण लाइ शुरू थी विया आहियूं। जीअं त तव्हां हिते आबादगारनि ऐं हारियुनि जा वीचार ॿुधा, ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त गवर्नमेंट खे खपे त फौरी तौर हिते पाणी ॾेई ऐं हिते आबादगारनि ऐं हारियुनि मां बेचैन ख़तमु कई वञे। मेरा टीम सां गॾु ग़रीबो चांडियो, अवामी न्यूज़, मीरपुर बठरो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।